रूह बिलाली न रही, फलसफा बाकी रहा, तलकीन गजाली बाकी न रही। अदा इल्म जेको दुनिया में आयो उनमें अहिड़ो को आलिम न थियो कंहिं जहिड़ो अज़ाज़ील जहिड़ो जेको मलकनि जो उस्ताद हो, पर थोड़ो अहम अची वियो त लानत वठी वियो। बुलो छा चवण लॻो, बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहो इल्म इब्लीस ते पढ़िया चङा चङीदा, इहो इल्म इब्लीस ते पढ़िया चङा चङीदा, इहो इल्म इब्लीस ते पढ़िया चङा चङीदा। टोकला लगदा गर्दन पढ़िया, लगदा गर्दन पढ़िया, लगदा गर्दन पढ़िया, खड़ी बची जहान उलमा बस करियो भैया, ओ खड़ी बची जहान उलमा बस करियो करियो बस करियो रे यार, उलमा बस करियो रे यार, बस करियो रे यार, उलमा बस करियो रे यार, बस करियो रे यार, उलमा बस करियो रे यार, उलमा बस करियो रे यार, उलमा बस करियो रे यार। सानू अल्लाह जी दरकार, उलमा बस करियो रे यार, सानू मौला अगते सदरू शरिया बनने वाला काजी के साथ मशहूर आई। हिकड़ो न पंहिंजा 4 इमाम थिया मज़हब जा। 4 इमाम के कंहिं सतायो? इमाम अहमद बिन हंबल के हंटर हणाए माराए छड़ियो। इमाम शाफई की कंहिं कत्ल करण जी साजिश कई। इमाम मालिक के मारण जो कंहिं मंसूबो कयो। इमाम आज़म अबू हनीफा की कैद में साड़ी कंहिं मौत की मंजिल ॾेखारी। ये तो मज़हबे जा इमाम आई, पर जेको इमामन जा इमाम उन्हनि जी शान में लतीफ़ साईं चए थो, कोने डो यजीद जो इमाम हुसैन जो करबला जो जेको वाक़ा बनियो, कोने डो यजीद जो हुआ मुला मयारी, फतवाऊं ॾिनो सकूड़ियूं हुई लालच जी लाचारी। अग खाई हबीब की को नाया गियारी, वो ॾेखारी ॾाढ़ी विझी साथ पुठियाऊं सैयद जू। हा अदा हित दुनिया में ॾिसो अॼु सुन्नतुल जमात में ॿिए फिरके खे छॾियो। अब्दुल कादिर जीलानी जे ज़माने में गौस पाक जो किताब आहे, नालो आहे गुनियतुत तालिबीन। उनमें जिक्र आहे उन ज़माने में अॼु खां 900 साल अॻे फिरका जेको वॾा अबू सिया ऐं सुनी, तेनी सिया में 32 फिरका हुआ ऐं सुनीअ में 12 हुआ। हे वापी देवबंदी अहले हदीस तबलीग जमात ई तमरे 100 वरे में थे आई। वो ते जेको सुनी सड़ाइण वारा इनमें जा वरी हेर जेको नवा निकता आला हजरत के मञण वारा वो रज़वी। ए रज़वी पान सब हुआसी, तेमें इलियास कादरी पैदा थिया। उन्होंने रखियो वरी नऊ दावत इस्लामिया, उन्हीं के थप्पण लगी मुंबई में। ए वरी उत बियो फिरको निकतो वो सुनी दावत इस्लामिया साकी रिज़वी वारो। हाँ साकी रिज़वी चए पियो इलियास कादरी काफर, वो चए पिया साकी रिज़वी काफर। ऐं इन सभिनी मथे वरी रज़विया वारे तो फतो दी काफर आई। वरी हेर मिनाजुल कुरान, ये वरी नई गाल, पर हिकड़ो ही हजरत ताहिर कादरी हिकड़ो अहिड़ो आहे जो कंहिंखे काफर नथो चए। वो सभिनी खे चए थो अबा अभी मूंखां बि भला आयो पर वियो। ये त जट ॿिए खे काफर जो फतवा ॾियण वारा। असीं हिन 17 तारीख़ जो अञा 5 श्री न थिया। हिन 17 तारीख़ जो जेको सर्वधर्म सभा रखी उनमें मुला फतवा ॾेई छॾियो जेको वेंदो से काफर थींदो। काफर दुकान ते रखी वेठा आहिनि, जेको अचे तंहिंखे पाराए ॾिए पाग।
ए पीठ परस बोले जा कमाई आशिक चवण लगो पढ़ मुल्ला थई वने काजी बिना इल्म के अल्लाह लाजी पढ़ मुल्ला थई वने काजी बिना इल्म के पढ़ मुल्ला थई वने काजी बिना इल्म के अल्लाह या बनाई इश्क दी बाजी या